अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो ख़ुशि हूंदा। ततीअ थधीअ का काने वेल वेहण जी मता थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। अदा साईं प्यारा भाइरो सिंधवासियो, मां कुछ ॾींहं अवल फेसबुक ते हिकिड़ी पोस्ट रखी त असां लाइ मुक़दस असांजी सिंध आहे, असां लाइ मुक़दस असांजी धरती आहे, असां लाइ मुक़दस असांजी जनम भूमि आहे। को भी लीडर, को भी बानी, को भी अगवान, को भी रहबर, को भी मुफ़क्किर, को भी दानिश्वर, को भी समाज सुधारक सिंध खां वधीक ऐं सिंध खां उत्तम न आहे। कंहिं भी रहबर, कंहिं भी लीडर, कंहिं भी मुफ़क्किर, कंहिं भी बानी जो किरदारु उत्तम, आला ऐं ज़र्फ़ वारो तॾहिं आहे जॾहिं उहो सिंध जी जंग विड़े थो। जेकॾहिं सिंध जी जंग विड़ंदे को भी लीडर, को भी अगवान, को भी रहबर, को भी बानी उत्तम ऐं आला थिए थो त इन्हीअ जो मक़सदु इहो आहे त सिंध फ़ैसिलो कंदी त केरु इज़त वारो आहे, सिंध फ़ैसिलो कंदी त केरु किरियल ऐं घटिया आहे। इन्हीअ करे तव्हां पंहिंजे अगवाननि, पंहिंजे लीडरनि, पंहिंजे मुफ़क्किरनि, पंहिंजे बानियुनि, पंहिंजे रहबरनि खे पासे ते रखो। इन्हे करे पासे ते रखो जॾहिं सिंध जी ॻाल्हि अचे थी त सिर्फ़ु सिंध आहे, उन खां वधीक का बि शइ अहमियत वारी न आहे। जेकॾहिं तव्हांजे लीडरनि, तव्हांजे रहबरनि, तव्हांजे पंहिंजो बानियुनि जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कई, सिंध सां निभायो, सिंध सां बीठा त उन्हनि खे सिंध इज़त ॾिनी। इन जो मक़सदु पूरो इहो आहे त सिंध ई असांजी हद आहे, सिंध ई असांजी रेड लाइन आहे, सिंध ई असांजी ताक़त आहे, सिंध ई असांजो ईमान आहे। कुझु दोस्त असांजे कॉम्परल लीडरनि ते तनक़ीद कनि था, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था त बाबा वुकला दहाणे में नथा अचो। वुकला जॾहिं सिंध सां बीठा त असांजो वड़ाइच बि असांखे ज़रदारी खां वधीक मोतबर, इज़त वारो ऐं मान वारो ऐं शान वारो बहितरु हो। ज़रदारी सिंध खां अलॻि बीठो त ज़रदारीअ खे हर पासे खां फटकार ऐं मलामतूं आहिनि। मतिलबु वरी बि इहो ई आहे त असांजे लाइ सिंध आहे, सिंध ई हद आहे, सिंध ई असांजो पंहिंजो रेड लाइन आहे। कंहिं बि लीडर खे मां अचां थो, कंहिं बि लीडर खे घटि वधि ॻाल्हाइण खां अवल इहो सोचो, सवाइ कुझु लीडरनि जे जेके ज़ाहिर ज़हूर सिंध जे नाले ते खायूं पीयूं, पंहिंजा बिब भरियूं, बंगला ॾियूं ऐं पंहिंजूं आसाइशूं वठी वेठा आहिनि, उन्हनि खे छॾे करे जेके मैदान में हिन महिल बीठा आहिनि, अयाज़ लतीफ़ हुजे, राशिद महमूद सुमरो हुजे, जूनियर ज़ुल्फ़कार हुजे, हलीम आदिल शेख हुजे ऐं ॿिया सिंध दोस्त हुजनि जेके हिन महिल सिंध जी ॻाल्हि कनि था ऐं सिंध लाइ पंहिंजो जिदोजहद कनि था, उन्हनि खे तव्हां छॾियो त उहे पंहिंजे मोर्चनि ते सिंध लाइ केस रखनि। ज़रूरी न आहे त सभु सखर पहुची ऐं हिकु हंधि वेही रहनि। जेको जिथे जंहिं शहर में माण्हुनि खे जाॻाए थो, इहा बि सिंध जी ख़िदमत आहे। उन्हनि खे छॾियो त सिंध लाइ बीहनि था, उन्हनि ते तनक़ीद न कयो। हा, जेके सिंध खे ज़रदारी माफ़िया वांगुरु खपाइण जो ऐं माल ठाहिण जो वखर सम्झनि था, उन्हनि खे भले तव्हां तनक़ीद कयो, उन्हनि खे ॻाल्हायो, उन्हनि खे भले तव्हां पुछड़ो कयो, पर जेके सिंध सां बीठा आहिनि महिरबानी करे उन्हनि सां न बीठो। उन्हनि जूं उमिरियूं सिंध सां बीहण में गुज़रियूं वियूं आहिनि। उहे ईअं न पंहिंजो उभिरी कोन आया आहिनि हिकिड़े ॾींहं में त बाबा उभिरी आया, उन्हनि ते ज़िम्मेवारी पंहिंजो उन उभरण जे ॾींहंनि जी आहे। लीडरनि वटि घण मुदे वारी प्लानिंग हूंदी आहे। असां तव्हां जहिड़ा समाज सुधारक या आम कारकुन जज़्बाती ज़रूरु थियूं था, पर इहो बि सोचणो पवंदो त सिंध खे सिर्फ़ु हिकिड़े एहतिजाज, हिकु धरणे ऐं हिकु पंहिंजो शटरबंद हड़ताल जी घुर्ज न आहे। सिंध खे घणे मुदे वारी प्लानिंग जी, घणे मुदे वारी जिदोजहद जी ज़रूरत आहे, जीअं असां पंहिंजा हक़ वठी सघूं। हिन महिल सिंध उथी बीठी आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़े पंहिंजो मामले ते उथी बीठी आहे। कंहिं दोस्त पोस्ट रखी त बाबा केनालनि वारो मामिलो जेको आहे उहो त पंहिंजो वफ़ाक़ जो आहे।
माफ़ कजो ज़रदारी माफ़िया उन ते त सियासत करे थी त बाबा केनाल रद्द था करायूं। कारपोरेट फार्मिंग केनालनि खां वधीक ख़तरनाक आहे। कारपोरेट फार्मिंग केनालनि खां वधीक असांजे लाइ असदा आहे ऐं पंहिंजो ईस्ट इंडिया कंपनी खां वधीक ख़तरनाक आहे कारपोरेट फार्मिंग। उहा त सिंध हुकूमत ज़मीनूं लिखी ॾिनियूं आहिनि। हिकिड़े पोड़े खुख खे जंहिंजूं ॿई क़बर में टंगूं आहिनि, अनवर मजीद खे 1 लख एकड़ ज़मीन, पंहिंजो 1 लख एकड़ ज़मीन लिखी ॾिनी वई। पंहिंजो अली हसन ज़रदारी खे 1 लख एकड़ ज़मीन लिखी ॾिनी वई। इहा सिंध हुकूमत जी बेहयाई आहे, जेके वॾनि वॾनि मुछनि वारा सिंध हिसो मिलीअ में ड्राड़ू पिया हणनि, रंभू पिया कनि त असां सिंध जी हिकिड़ो पाणीअ जो फुड़ो बि न ॾींदासीं। सिंध लाइ असां जान ॾियण लाइ हाज़ुर आहियूं। उन्हनि खे चओ अलाह खे मञो, ॿियो छॾियो, पंहिंजी सिंध लाइ एतिरो कयो त हिन असांजे नामुराद शाह खे बावर करायो, इन खे ॿुधायो त सिंध तव्हां खां कारपोरेट फार्मिंग जे रद्द करण जी घुर करे थी। उनखे रद्द करायो ऐं उनखे पंहिंजो रद्द करे साबित कयो त तव्हां वाक़ई सिंध सां सचा आहियो, त सिंध तव्हांजी ॻाल्हि ते एतबार कंदी, न त तव्हां हिन महिल बि कूड़ा आहियो ऐं तारीख़ में बि कूड़िया ई लिखिया वेंदो। आख़िर में अर्ज़ु वकला तहरीक जे बबरलूए ते दहणो हणी वेठा आहिनि। जेको सिंधी जेतिरो थी सघे उते पहुचे ऐं उन्हनि जो साथ ॾे। घटि में घटि 24 कलाक कढो त उन्हनि सां वेहण लाइ सेल्फियूं कढी ऐं तस्वीरूं वठी ऐं वीडियोज़ भरे रुगो फेसबुक ते ॿाहिरि रखणियूं। घटि में घटि 24 कलाक उते असांखे धरणे में ॾियणा पवंदा ऐं उनजी इंतिज़ामिया वकला इंतिज़ामिया खे ॾियणा पवंदा, जीअं हू दिलगीर न थियनि, इहो न सोचनि त सिंधी माण्हू असां सां न बीठा आहिनि। इन करे असांखे पाण मल्हाइणो पवंदो, उन्हनि सां वेहणो पवंदो, मुतहिद हूंदासीं। इंशाअल्लाह ज़ालिम असांजी तरी न पटींदो। जीए सिंध, जीए सिंध जो अवाम।